वक्त बिस्मिल्लाह कॉलोनी पहुचने जो करीमाबाद जो लॻ आहे बिस्मिल्लाह कॉलोनी जिते ही ॿ घर हुआ जेके मुकम्मल सड़ी विया आहिनि। घर सड़न सां ई अमले खे फ़ोन कई फायर ब्रिगेड गाॾी खे जेकी ना पहुती, अधु कलाक मुने कलाक खां पोइ पहुती आहे। घर में जेको सामान पियल हो सभु सड़ी रख थी वियो, ॿारड़ा खुले आसमान वेठल आहिनि। अफ़सोस आहे त असांजे ज़िले इंतज़ाम आहे जेकी का बि हिन जी वाह नथी करे, पर घर विसाइण लाइ फायर ब्रिगेड गाॾी बि नथी पुॼे। जेकॾहिं एट टाइम ते जीअं त पाड़े वारनि फ़ोन कई पुॼी आहे त घर जो कुझु बचा थी वञे, पर असां वरी बि के नोटिस वठंदो कोन, वरी बि डी सी खां मुतालबो करियूं था, महिरबानी करे तव्हां अचो हिननि ग़रीबनि खे इहे झुगी नारा घर ठाराए ॾियो। फ़िलहाल हिननि खे टेंट न वञनि जी पंहिंजे ॿारनि खे वेहनि। हींअर ॿार हिननि जा ॿार बच्चा औरतूं मासूम बुज़ुर्ग ऐं जेके आहिनि सभु खुले आसमान वेठल आहिनि। ऐं अचो वधीक हिन पाड़े वारनि सां ॻाल्हि ॿोल कयो। हुन छा कीअं बाहि लॻी तव्हांजे घर में? ओचिती लॻी हुई, ख़बर ई कोन पई। पहिरीं राति लॻी, वरी अधु राति लॻी, वरी हींअर सुबुह जो लॻी आहे। जेको सो सभु शइ सड़ी वई, तबाह थी वई। अच्छा, टे वक़्तनि कीअं बाहि लॻी? राति सुबुह माना के बाहि ॾे पियो छा तव्हांजे घर खे? कंहिंजी न कंहिंजी बड़वत थियल आहे, पोइ ख़ुदा ॼाणे कंहिं कई आहे, ख़ुदा ॾिसंदो हुनखे। राति तव्हां बाहि विसाए ॾी? हा, 2 चकर विसाई। पहिरीं मगरब खां अॻे पोयां लॻी आहे, वरी राति 1 सवा बजे 1 सवा 1 जो टाइम, हुन टाइम लॻी आहे, वरी उजाई थी। हींअर वरी बि लॻी आहे 3 चकर। अच्छा, तव्हां फायर ब्रिगेड जी गाॾी खे फ़ोन कयो? जी कयो, अधु मुने कलाक खां पोइ पहुती। अच्छा, हींअर ॿार तव्हांजा किथे वेठल आहिनि? खुले आसमान ते वेठल आहिनि। अच्छा, घर में छा छा पियल हो जेको तव्हांजो सड़ियो आहे? सभु शइ हुई घर जो। भला माल बाल त कोन बदल न? न माल को इंसानी जानियूं बची वियूं आहिनि। जी जी। हाणे तव्हां कहिड़ो मुतालबो कयो था डिसी मोहन खान खां चूंडियल नुमाइंदनि खां? बसि हाणे जेको बि हाणे आहे ग़रीबनि जो नुक़सानु थियो आहे, जेको न को भरपाई थी वञे। अच्छा, अहिड़ी सूरत में बाद आहे की चऊं था त ग़रीबनि सां नाइंसाफ़ी ऐं बाहि लॻण इलाइक़े ॼाणी ॾिनी जा कुदरती लॻी आहे। ग़रीबनि जो सॼो सामान हर शइ सड़ी राख थी वई ऐं धणी बेघर थी विया आहिनि। वीचारा मज़ूरी कंदा आहिनि तॾहिं खाईंदा आहिनि। हाणे कुझु न कुझु डी सी खे इहो ई मुतालबो करिणो, कुझु न कुझु ग़रीबनि जी हेल्प कई वञे। तव्हां ॿुधायो, तव्हां हिते मौजूदु हुआ, फायर ब्रिगेड जी गाॾी खे फ़ोन कई, घणी देरि खां पोइ पहुती? जेॾी महिल बाहि शुरू थी अञा लॻी हुई, उन टाइम मां पुॻियसि। फायर ब्रिगेड जी गाॾी खे उन टाइम मूं पाण फ़ोन कई। मुने कलाक खां पोइ गाॾी पुॻी आहे। माण्हुनि जेसीं बाहि खे कंट्रोल करे कवर करे वरितो आहे, जिन जा वीडिया बि असां छॾिया आहिनि। माण्हुनि सॼो बाहि खे कवर कयो आहे। उन खां पोइ इंतिज़ामिया जी गाॾी पुॻी आहे ऐं उहा गाॾी पुॼण खां पोइ घर बिल्कुलु सड़ी, तव्हां ॾिसो था, खट हंध बिस्तरा हर शइ हिननि जा सड़ी विया आहिनि। उन खां पोइ गाॾी पुॻी आहे हिननि जी। केर बि हिननि जी वायर करण जे लाइ हिन टाइम ताईं पूरे टंडे जे ग्रुपनि में ही वीडिया हली विया आहिनि। केर बि हिननि खां पुछण लाइ न आया आहियो त तव्हां खां छा मसइलो आहे। हिननि जा मासूम बचड़ा हिते खुले आसमान हेठि वेठा आहिनि ऐं असां डी सी साहिब खे इहा रिक्वेस्ट कयूं था, साईं हिननि ग़रीबनि जी का वायर कयो। ही मिसकीन आहिनि, हिननि जा झूपड़ा सड़ी विया आहिनि। तव्हां हिननि खे बिल्डिंगूं न ठाराए ॾियो। बहरहाल इहे जेके झूपड़ियूं हिननि जूं सड़ियूं आहिनि, अहिड़ियूं ई झूपड़ियूं हिननि खे ठाराए। हाणे तव्हांखे ॾेखारींदासीं हिननि जा ॿार किथे वेठल आहिनि, जे खुले आसमाननि हेठि वेठल आहिनि। तव्हां ॾिसी सघो था। असां परियां कोन था वञूं, पाण ॼाणींदा रहियूं, पर असां ॾिसी चुने मोहम्मद खान खां इहो मुतालबो करियूं था त फ़ौरन हिते टीम मोकिली वञे ऐं हिननि खे हीअ माना बंगला ठहियल कोन्हनि, हीअ झुपड़ी ऐं कखाणा घर हुआ जिन जा अञा सड़ी रख थी विया आहिनि। जेकी फायर ब्रिगेड ते बि नोटिस वरितो वञे, छो फ़ौरन एट टाइम नथी पुॼे ऐं मुने कलाक खां पहुचंदे घर सां माना सॼो ख़तमु थी वियो आहे। सॼो सिस्टम माना का शइ कोन रही आहे हिननि जी। त हीअ ॾिसो ॿारड़ा जेके आहिनि, बुज़ुर्ग औरतूं, मासूम ॿारड़ा ऐं जेके आहिनि उहे खुले आसमान हेठि वेठल आहिनि ऐं हिन जो का शइ कोन रही आहे। हीअ बि खट हिन पासे वारो घर आहे, उतां खणी अची ॿारनि हिते अची वेठा आहिनि। राति जो कीअं सुम्हंदा कीअं कंदा। असां ॾिसी चुनो मोहम्मद खान खे, मुख़्तियार कार खे ऐं हिते तपेदार पाटा जे तपेदार खे मुतालबो करियूं था फ़ौरन हिते पुॼनि, टेंट खणी पुॼनि ऐं हिननि जी सर्वे करे वञनि ऐं हिननि खे जेके झुगी ठाराइणी आहिनि। तमामु ग़रीब मिसकिन माण्हू आहिनि, हिकु टाइम खाईंदा हिकु टाइम वेठा आहिनि। तव्हां पाण हिन घरनि जे हवर जा कंडीशन ॾिसी सघो था। केतिरा ग़रीब मिसकिन पोरत माण्हू आहिनि जेके फ़का कशी कटण ते मजबूर आहिनि ऐं हिननि जो घर जेको आहे मुकमल सड़ी चुको आहे। ऐं हीअ 2 घर आहिनि ऐं ॿिन्ही घरनि लाइ हिते फ़ौरन टीम पहुचे ऐं हिनखे टेंट बि न वञनि ऐं हिनखे कखाणू जो घर आहे, छो हिननि एतिरा वसाइल न ठाराए सघनि, हिन कखाणू घर ठाराए ॾिनो वञे।